हूअं त हर दवा बीमारी खां बचाए मौत जे ख़तरनि खे घटाइण लाइ ई इस्तेमालु कई वेंदी आहे, पर माहिरनि जी ताज़ी कयल हिक तहक़ीक़ में इहा ख़बर पई आहे त ब्लड प्रेशर ऐं कोलेस्ट्रोल जे इलाज वारियूं दवाऊं मतिलबु पोली पिल्स जे ज़रिए सालियानी बुनियादनि ते लखनि जे अंग में फोतगियुनि, दिलि जे दौरे ऐं फालिज जे केसनि खां बची सघिजे थो। माहिरनि जो चवणु आहे त पोली पिल्स इस्तेमालु न करे आलमी सिहत ॻरी लाॻत ख़र्च कई आहे। पोली पिल ब्लड प्रेशर घटाइण वारी सस्ती दवाउनि स्टेटिन्स ऐं एस्पिरिन जे सभिनी मुरकबनि खे मिलाए हिक टिकीअ जी सूरत ॾिनी वेंदी आहे। इन हवाले सां वर्ल्ड हार्ट फेडरेशन जे सदर प्रोफेसर फॉस्टो पिंटो जो चवणु आहे त पोली पिल्स जे हाकारी, बाहिफ़ाज़त ऐं ख़रीदण जोगे साइंसी सबूतनि बावजूद अहिड़ा थोरा मुल्क ई आहिनि जिते अहिड़ा मुरकिब मिलनि था। जॾहिं त पॉपुलेशन हेल्थ रिसर्च जे एग्जीक्यूटिव डायरेक्टर ऐं मिक मास्टर यूनिवर्सिटी जे प्रोफेसर एमरेट्स सलीम यूसुफ जो चवणु हो त निज़ाम जी इहा नाकामी हिक आलिमी अलमियो आहे, छो त केतिरनि ई माण्हुनि जे दिलि जी बीमारियुनि जे करे थींदड़ वक़्त खां अॻु मौत खे रोके सघिजे थो। यादि रहे त हिक अंदाज़े मूजिबि दुनिया में हर साल 1 करोड़ 80 लख माण्हू दिलि जी बीमारियुनि जे करे मौत जो खाज बणिजी वञनि था, जिन मां 80% माण्हुनि जो तालुक़ु घटि आमदनी वारे मुल्कनि सां आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk